ब्रेकिंग न्यूज़ राष्ट्रवा खरीदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अॻूणी हुकूमत सॼे मुल्क खे नुक़सान पहुचायो। गुज़िरियल हुकूमत में मेरिट जी लताड़ थींदी रही। इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ॾींहं राति महिनत ज़रिए IMF सां ठाह थियो आहे। संदसि चवण हो त कंहिंखे अंदाज़ो ई नाहे उन्हनि कर्ज़नि लाइ केतिरियूं मिंथूं कयूं। उन्हनि चयो त सियासी इस्तेहकाम खां सवाइ मुल्क में सीड़पकारी न ईंदी। सीड़पकारी आणण लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। वज़ीर आज़म चयो आहे त पाकिस्तान क़ुर्बानीनि सां हासिल कयो, गॾिजी ख़िदमत करणी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हाणे ॻाल्हियुनि न पर अमली कम करण जो वक़्तु अची वियो आहे। सभिनी खे हिन विजन ते कम करणो आहे। ब्रेकिंग न्यूज़ राष्ट्रवा सां शेयर कनि पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अॻूणी हुकूमत सॼे मुल्क खे नुक़सान पहुचायो। गुज़िरियल हुकूमत में मेरिट जी लताड़ थींदी रही। इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ॾींहं राति महिनत ज़रिए IMF सां ठाह थियो। संदसि इहो बि चवणु आहे त कंहिंखे अंदाज़ो ई नाहे उन्हनि कर्ज़नि लाइ केतिरियूं मिंथूं कयूं। हुन चयो त सियासी इस्तेहकाम खां सवाइ मुल्क में सीड़पकारी न ईंदी। सीड़पकारी आणण लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान क़ुर्बानीनि सां हासिल कयो, गॾिजी महिनत करणी आहे। शहबाज शरीफ जो चवणु आहे त ॻाल्हियूं न पर अमली कम करण जो वक़्तु अची वियो आहे। सभिनी खे हिन विजन ते कम करणो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं, अपडेट कंदा रहूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अॻूणी हुकूमत सॼे मुल्क खे नुक़सान पहुचायो। गुज़िरियल हुकूमत में मेरिट जी लताड़ थींदी रही। इस्लामाबाद में नासरा वक़्त ॿुधाइनि पिया सेमिनार खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ॾींहं राति महिनत ज़रिए IMF सां ठाह थियो आहे। संदसि चवणो त कंहिंखे अंदाज़ो ई नाहे उन्हनि कर्ज़नि लाइ केतिरियूं मिंथूं कयूं। उन चयो त सियासी इस्तेहकाम खां सवाइ मुल्क में सीड़पकारी न ईंदी। सीड़पकारी आणण जे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान क़ुर्बानीनि सां हासिल कयो, गॾिजी महिनत करणी आहे। शहबाज शरीफ जो चवणु आहे त हाणे ॻाल्हियुनि न पर अमली कम करण जो वक़्तु अची वियो आहे। सभिनी खे हिन विजन ते कम करणो आहे। अहम ख़बर नासरवा सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अॻूणी हुकूमत सॼे मुल्क खे नुक़सान पहुचायो। गुज़िरियल हुकूमत में मेरिट जी लताड़ थींदी रही। इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ॾींहं राति महिनत ज़रिए IMF सां ठाह थियो आहे। संदसि चवणु आहे त कंहिंखे अंदाज़ो ई नाहे उन्हनि कर्ज़नि लाइ केतिरियूं मिंथूं कयूं। उन चयो त सियासी इस्तेहकाम खां सवाइ मुल्क में सीड़पकारी न ईंदी। सीड़पकारी आणण जे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। अव्हांखे ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान क़ुर्बानीनि सां हासिल कयो, गॾिजी ख़िदमत करणी आहे। शहबाज शरीफ जो इहो बि चवणु आहे त हाणे ॻाल्हियुनि न पर अमली कम करण जो वक़्तु अची वियो आहे। सभिनी खे हिन विजन ते कम करणो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासरवा सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अॻूणी हुकूमत सॼे मुल्क खे नुक़सान पहुचायो। गुज़िरियल हुकूमत में मेरिट जी लताड़ थींदी रही। इस्लामाबाद में नासरवा खे ॿुधाइनि पिया सेमिनार खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ॾींहं राति महिनत ज़रिए IMF सां ठाह थियो। संदसि चवणो त कंहिंखे अंदाज़ो ई नाहे उन्हनि कर्ज़नि जे लाइ केतिरियूं मिंथूं कयूं। उन चयो त सियासी इस्तेहकाम खां सवाइ मुल्क में सीड़पकारी न ईंदी। सीड़पकारी आणण जे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान क़ुर्बानीनि सां हासिल कयो, सभिनी खे गॾिजी महिनत करणी आहे। वज़ीर आज़म पारां इहो बि चयो वियो आहे त शहबाज शरीफ इहो चयो त ॻाल्हियूं न पर अमली कम करण जो वक़्तु अची वियो आहे। सभिनी खे हिन विजन ते कम करणो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासरवा सां शेयर करे रहिया आहियूं, अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर जे हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अॻूणी हुकूमत सॼे मुल्क खे नुक़सान पहुचायो। गुज़िरियल हुकूमत में मेरिट जी लताड़ थींदी रही। संदसि चवणो त कंहिंखे बि अंदाज़ो नाहे हुननि कर्ज़नि जे लाइ केतिरियूं मिंथूं कयूं। हुन चयो त सियासी इस्तेहकाम खां सवाइ मुल्क में सीड़पकारी न ईंदी। सीड़पकारी आणण जे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान क़ुर्बानीनि सां हासिल कयो, गॾिजी ख़िदमत करणी आहे। हुन इहो बि चयो त हाणे ॻाल्हियूं न पर अमली कम करण जो वक़्तु अची वियो आहे। सभिनी खे हिन विजन ते कम करणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अॻूणी हुकूमत सॼे मुल्क खे नुक़सान पहुचायो। गुज़िरियल हुकूमत में मेरिट जी लताड़ थींदी रही। इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ॾींहं राति महिनत ज़रिए IMF सां ठाह थियो आहे।